आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस वतन लाइ जान कुर्बान कंदड़ जवाननि खे भेटा पेश। आर्मी चीफ आसिम मुनीर जो चवणु आहे त दुश्मन कूड़ियुनि ख़बरुनि सां डफेड़ पखियण जी भरपूर कोशिश करे रहियो आहे। वक़्तु अची वियो आहे त बिगाड़ पैदा कंदड़नि जा इरादा नाकाम बणाया वञनि। क़ौम जे सहकार सां नापाक इरादा नाकाम बणाया वेंदा। सुलसमावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त 9 मई ते हसास हंधनि खे निशानो बणायो वियो। विगोड़ियुनि जी गिरफ़्तारी ते हिकु शख़्स इंसानी हक़नि जो गोड़ करे पियो। खेसि पाकिस्तान जे मफ़ाद सां का परवाह नाहे। सियासी इस्तेहकाम खां सवाइ मुआशी इस्तेहकाम मुमकिन नाहे। 2018 में हिकु ख़ासि माइन पाकिस्तान ते मड़ियो वियो। हिकु शख़्स 3 सालनि में मुल्की मैशियत तबाह कई। बजट में अवाम खे रिलीफ ॾियणु तरजीह आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना आहिनि त अदालती दरवाज़े ते एहतजाज इंसाफ़ जी राह में रंडक विझण बराबरि आहे। 14 मई फ़ैसिले ते अमल मुमकिन नाहे, पर उहो फ़ैसिलो तारीख़ बणिजी चुको आहे। हू हुकूमत जे सुठे क़ानून साज़िन जी साराह कनि था। 90 ॾींहनि में चूंडूं लाज़मी आहिनि। पंजाब में चूंडूं ऐं रिव्यू जजमेंट एक्ट केसनि जी ॿुधणी 13 जून ताईं मुलतवी। अदालत सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ ऑर्डर एंड जजमेंट एक्ट केस में धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। कोयटा में क़त्ल किल संगीन गदारी केस जी दरख़्वास्त ॾींदड़ वकील अब्दुल रज़ाक शरजो क़त्ल केस पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ दाख़िल। केस में दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया। पुलिस जो चवणु आहे त केस मक़तूल जे पुट जी दरख़्वास्त ते शहीद जमील काकड़ थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। तोशाखाना घड़ी जी जाली रसीद जे इल्ज़ाम जो हिकु वधीक केस बि पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ दाख़िल। कोहिसा थाणे ते दाख़िल केस में ठगी फेरफार ऐं ॿिया कलम शामिल कया विया। केस में घड़ी विकिरो करण वारे मामले में जाली रसीदूं तयार करण जो बि इल्ज़ाम लागू कयो वियो आहे। फरियादी मूजिबि पीटीआई चेयरमैन ऐं ॿियनि तोशाखाना घड़ी जी ख़रीद ऐं विकिरे में दुकान जूं जाली रसीदूं इस्तेमालु कयूं।